इसराइल जी गज़ा ते बमबारी वधीक तेज़, शहीद फ़लस्तीनियुनि जो अघु 2670 थी वियो। फ़लस्तीनी सिहत वारी वज़ारत मूजिबि इसराइली हमलनि में 9600 फ़लस्तीनी ज़ख़्मी थी चुका आहिनि। 10 लख फ़लस्तीनी अजनि खां महरूम, 20 लख फ़लस्तीनी शहरी पाणी ऐं बिजलीअ खां महरूम। उत्तर ग़िज़ा मां 4 लख माण्हुनि जी लॾ पलाण, हमास जा इसराइली शहर अशकलूं ते ॿीहर रॉकेट हमला। इसराइली सामूंडी फ़ौज ऐं हमास में समुंड में बि चकरियूं, हिज़्बुल्लाह जो बि इसराइल ते हमलो। ॾखण लबनान जे सरहदी इलाइक़े में वेढ़ जारी, गॾियल क़ौमुनि पारां हिकु भेरो ॿीहर ग़ज़ा जो घेरो ख़तमु करण जो मुतालबो। गॾियल क़ौमुनि जे इख़्तियारनि जो चवणु आहे त ग़ज़ा मां ज़िंदगी ख़तमु थी रही आहे। खाध खुराक ऐं दवाऊं पहुचाइण लाइ रस्तो ॾिनो वञे। इसराइल ग़ज़ा जो घेरो बिना देरि ख़तमु करे। इसराइल पारां ग़ज़ा जे शहरनि खे बेबुनियाद निशानो बणाइण न रुॻो इंसानियत पर आलमी क़ानून जी भञकड़ी आहे। वज़ीर आज़म ऑफिस तरफ़ां सोशल मीडिया ते जारी कयल बयान में चयो वियो आहे त पाकिस्तान खे ग़ज़ा में जारी तशदुद में इंसानी जानियूं ज़ाया थियण ते सख़्त ख़दशा आहिनि। हू मज़लूम फ़लस्तीनी अवाम सां एकता जो इज़हार कनि था, हिकदमि फायरबंदी समेत घेराव ख़तमु करण जो मुतालबो कनि था। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में लात करे अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे। पेट्रोल्समनि ते अघनि में लात जा असर अवाम ताईं मुंतक़िल थियण घुरिजनि। वरियनि खां पोइ स्टॉक मार्केट बुलंद तरीन सतह ते आहे। इतलात वारे निगरां वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी चयो त अवाम जी भलाई लाइ क़दम खंया पिया वञनि। सीपैक पाकिस्तान जी तरक़ी में संगमिल जी हैसियत रखे थो। पाक चीन लाॻापा हर ईंदड़ ॾींहुं मज़बूत थी रहिया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई चेयरमैन जे जेल में ॿुधणीअ ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त उकलाए छॾी। चीफ जस्टिस आमिर फारूक महफ़ूज़ कयल फ़ैसिले जो मुख़्तसिर फ़ैसिलो जारी कंदे चयो त ज़ाहिरी तौर जेल ट्रायल जे मामले ते का बदनीयती नज़र नथी अचे। जेल ट्रायल सिक्योरिटी खे नज़र में रखंदे पीटीआई चेयरमैन जे हक़ में आहे। पीटीआई चेयरमैन खे जेल ट्रायल ते ख़दशा आहिनि त ट्रायल कोर्ट सां राब्तो करे सघे थो। तफ़सीली फ़ैसिले में दरख़्वास्त उकलाइण जा तफ़सील ॿुधाया वेंदा। निगरां वज़ीर आज़म अनवर हक काकड़ चीन जे अहम दौरे लाइ रवानो थी वियो। वज़ीर आज़म ऑफिस मूजिबि निगरां वज़ीर आज़म जो दौरो ॿ तरफ़नि लाॻापनि लाइ इंतिहाई अहमियत रखे थो। दौरे में अनवर हक काकड़ जूं चीनी सदर ऐं हममनसिब सां मुलाक़ातूं थींदियूं। रूस ऐं श्रीलंका जे सफ़ीरनि सां बि मुलाक़ात थियल। सिंध जो निगरां वॾो वज़ीर जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर चीन पहुची वियो। वज़ीर आला हाउस जे तर्जुमान मूजिबि निगरां वॾो वज़ीर 18 ऑक्टोबर ते वन बैलेट वन रोड फॉर्म खे ख़िताब कंदो। जस्टिस रिटायर्ड मक़बूल बाक़िर कराची सर्कुलर रेलवे जी मंज़ूरी लाइ पिणु ॻाल्हाईंदो। मलीर जे इलाइक़े में पुराणी दुश्मनी तां नौजवान क़तल। रज़ाकाबाद भरिसां धणी भरतो ॻोठ में पुराणी दुश्मनी तां मोहम्मद सालेह ॿोड़ो खे क़त्ल कयो वियो। संदसि मड़ अस्पताल मुंतक़िल। नएं देरे भरिसां ॻोठ ख़ुदाबख़्श पुलफोटा वटां दोदा कैनाल मां नौजवान जो लाश हथ। फौती जी सुञाणप शुएब अली मीराणी जे नाले सां थी। संदसि वालिद मूजिबि पुटु सब्ज़ी विकिरो कंदो हो। 3 ॾींहं अॻु गुम थियो।
सेठार जा भरसा घर ते हथियारबंदन जो हमलो, औरत अगवा, फायरिंग में एक नारी जख्मी। टिन हथियारबंदन इसाक इस्लामी जे घर ते हमलो करे परियल औरत अनीला के अगवा करे वरतो। फायरिंग में 16 वरनि जी नींगरी अकीला जख्मी थी पई। फायरिंग सबब इलाके में 10 काव पकड़जी वियो। खैरपुर भरसा ॻोठ नहाल खान सोहो मां नौजवान नारी मुबैना तौर अगवा। वारसन पारां बाज़ियाबीअ जो मुतालबो। नारीअ जे पीउ जो चवणु आहे त 17 वरनि जी धीअ कोमल खे नदीम गोपांग हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वियो आहे। खरड़ा भरसा नारीअ खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश। ॻोठ से जावल फ़कीर जी रवासर नारी जादल चना जो माउ सां गॾिजी बासरनि ख़िलाफ़ एहतजाज। संदसि चवणु आहे त बासरनि हमलो करे अगवा करण जी कोशिश कई। जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। दादू जे अज़ीज़ाबाद पाड़े जी रवासर 16 वरनि जे नींगर ज़ोहा जमाली पब्लिक पार्क खां वापसि ईंदे मुबैना अगवा थी वई। नींगरी जे पीउ बिलावल जमाली जी फ़रियाद ते नवाब शाहवासी नौजवान काशिफ ते केस दाख़िल। खानपुर तालके जो कोट शाहू जे कच्चे मां हथियारबंद नथा अगवा थियल। SHO कोट शाहू महबूब बिरोही समेत 5 एहलकार बाज़ियाब न थिया। कराची खां कमांडोज़ पुलिस जा आयल 21 जवान बि कोट शाहू पहुतल। पुलिस पारां टारगेटेड ऐं इंटेलिजेंस बुनियादुनि ते ऑपरेशन करण जी दावा। मुग़विन जी बाज़ियाबी लाइ राॼुणी कोशिशूं हलंदड़। धाड़ियलनि मुग़विन खे आज़ाद करण जे एवज़ गिरफ़्तार थियल लोहारी महर बुढाणी खे कोर्ट में पेश करण जी शर्त रखी छॾी। पुलिस पारां जवाबदार महर बुढाणी खे दहशतगर्दी तोड़ अदालत शिकारपुर में पेश कयो वियो। जवाबदार 7 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले। गुलाब लगारी में मुबैना तौर ज़हरीलो स्प्रिट वापरण सबब वधीक वञण फौत। अंग वधी छ थी वियो। ॻोठ दौलत राम वासी अचार भील ऐं ॻोठ यूसुफ शाहाणी वासी खानू कोली इलाज दौरान फौत थी विया। गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो स्प्रिट वापरण सबब हरेश खीमू मेघावाड़ नांगजी ऐं फ़कीरो बजाणो फौत थी विया।